कंदकोट जे गरीबाबाद मोहल्ले जो पानी निकाल न थियण करे रहवासी सख्त परेशान आहिनि। रिहायशियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया तरफ़ां का बि मदद नाहे कई वई। मुतासिरीन CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त घर में पिया जिनको पोइ असां सिरा लाहे छॾियो ॿ टे हिकिड़ो ॿार खे मथे में सिर लॻी मथो फाटी पियो उन खां पोइ ॿ टे टाका लॻा उन खां पोइ असांजे छित ख़ौफ़नाक लाहे छॾीसीं ॿियो घरनि जे पोइ पाणी आहिनि जे करे असांखे DC साहब खां मुतालबो आहे ज़मीन इंतिज़ामिया सां मुतालबो आहे त असांखे का पाणी कढाए ॾे ऐं ज़मीन तामीर कराए ॾे। असांजा ॿार उस ते DC साहब न सर असांखे कुझु बि न DC आयो आहे न इंतिज़ामिया आया कुझु बि न कोई तावन का सहूलियत मुहैया कई वई आहे न सर कोई भी कुछ न सहूलियत। ॿार पानी बीठो आहे गोॾे ताईं असां ॿार परेशान आहिनि स्कूल वञण जे लाइ सौदे खाइण पीअण जे लाइ सख़्त परेशान। कहिड़ो मुतालबो आहे सर DC साहब सां इहो मुतालबो आहे असांखे तामीर कराए ॾे ऐं ॿाहिरों घरनि जे पाणी कढाए ॾे। किरी पई आहे चोरई चारई तरफ़ किरी पई आहे। उन खां अलावा असांखे घुमण फिरण जे लाइ वञण जे लाइ शहर जे लाइ या बड़ी बीमारी जे लाइ रस्तो कोन्हे। चौधारी पाणी असांजी सारियल फसल सॼो वियो आहे घर तबाह थी विया आहिनि। असां DC साहब खां इहो मुतालबो आहे त असांखे पाणी कढाए ॾिनो वञे। ॿिए चरक ते असांखे जेको आहे घरनि जी तामीर कराए वञे। राशन वाशन हिन टाइम असां वटि कुझु बि न पहुतो आहे न आयो आहे हिन वक़्त ताईं को बि न आयो आहे। असां वटि गोॾे जेॾो पाणी बीठो आहे। बराए महिरबानी DC साहब खां इहो मुतालबो आहे त असांखे पाणी कढाए वञे। असांजा ॿार बीमार आहिनि खाइण अचण लाइण में असांखे ॾाढी